मुझे तकरीर जो टाइम पूरो कोन थियो अथव पर ॻाल्हि इहा आहे त तकरीर उन में हलनि तॾहिं हलंदी जॾहिं अवां में जोश हूंदो पर अवां थी विया हो हाणे ख़ैर सां पंहिंजो सुस्त जॾहिं सुस्ती थी वई ये माण्हू चवंदो मञींदो केरु त मां थकियो आहियां असां थकिया पिया थियो ज़ोर सां सुभाणे अल्लाह चओ बुलंद आवाज़ सां चओ सुभाणे अल्लाह हादी उम्मत संदो बरहक आहे इमाम सो मुतलक हादी उम्मत संदो बरहक आहे इमाम सो मुतलक आयो आवाज़ इहो अज़हक बहद रहमत संदो आहे रोज़े वारे जहिड़ो जामे न थियो थींदो न को आहे उन ज़माने में बि इहो इन में इमाम मुतलक लिखियल आहे तंहिंजे करे मां उन ते वज़ाहत थो कयां उन ज़माने में बि जमात हज़रत पीर से रोज़े धनी रज़ियल्लाहु अन्हु ज़ाहिर असांजा मुर्शिद उन सां इमाम सॼो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अचे मौलविन खे लॻी पंहिंजे वरी मुर्शिद खे इमाम था चवनि लिखो फतवा पीर ते बि लिखो उनजे मुरीदनि ते बि फतवा लिखो हिकड़नि लिखी ॿिया वरी सयूं कंदा विया इसे रोज़े वारा फरमाइनि था वो पनो हलंदो हलंदो सेविस्तान सेवण जे पासे ॾिया मखदूम अब्दुल वाहिद सेविस्तानी चओ सुभाण अल्लाह उन वटि वञी बुज़ुर्ग वटि वञी पहुतो उन ॾिठो ते फतवा मौलवियुनि जी ग़लति आहे जन उन जी तस्दीक कई आहे से बि ग़लति आहियां पहिरीं ॻाल्हि पीसे रोज़े वारे जे लाइ जे उन जे तरफ़ां इमामत जी दावा आहे कोन पर जेकॾहिं करे बि सही त सैयद त आहे न चओ सुभाण अल्लाह इमाम जी औलाद त आहे न चओ सुभाण अल्लाह पहिरीं त उन जे तरफ़ां दावा कान्हे का पर जे हुजे बि सही त इमाम जी औलाद आहे तंहिंजे करे हिननि जी फतवा ॾियणी ग़लति आहे जॾहिं मस्जिदुनि जा पेश इमाम आहिनि उन्हनि खे इमाम चई सघो था त पोइ हिन सैयद खे जेको पीर आहे उनखे इमाम छो नथो चई सघे रोज़े वारे फरमायो बाबा हे बि आलिम आहिनि हो बि आलिम आहे ही बि मौलवी आहिनि होॾे बि इल्म आहे आलिम हे बि हा पर हिननि जी ज़ाहिर ते नज़र आहे आलिम हू बि आहे पर हुनजी बातिन ते बि नज़र आहे पाण फरमाइनि था जेके हलकड़ी क़ौम जा माण्हू हूंदा आहिनि उहे मस्जिदुनि जा पेश इमाम थींदा आहिनि पोइ चवंदा आहिनि बाबा असांजो इमाम साहिबु आयो आहे असांजे इमाम असांखे नमाज़ पढ़ाई फलाणे खे असां इमाम मुक़ररु कयो आहे नाराज़ न थीजो को कोरी इमाम को मोची इमाम को ॿियो इमाम जे उहे इमाम थी सघनि था त पोइ इमाम हुसैन जी औलाद सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी इमाम छो नथो थी सघे माण्हू खोड़ हूंदा तव्हांजे ताल्लुक खे टोड़ वारा अॼु बि खोड़ हूंदा असांजे निस्बत खे जेका दरगाह मुबारक सां आहे उनखे ख़तम करण वारा पर उहे जेके इहे कोशिशूं नाकाम कनि था उहे ख़तम थी वेंदा हुरनि अहिड़ो मुर्शिद सां अहद कयो आहे जो जान ॾेई छॾींदा पर ताल्लुक कॾहिं बि ख़तम कोन मची मैदान में बीहो तो पणीअ जा रतो जिगर पियो तो हुसैनी हाल में थी तो नशो वठो नाम रादीअ जो कता कर काम गारीअ खे हज़ारे रहमतो हरदम लक्यारीअ जो लगारीअ ते नारो थकिजी विया नारे
साईं खां महिरबानी करे टाइम घुरियो आहे पर तव्हां पंहिंजो जज़्बो ॾेखारियो। नारे तकबीर, जेके तकबीर ॿुधंदा ज़ोर सां नारे तकबीर, रुकवारो सुञाणो तो ज़ोर सां नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, नारे विलायत, नारे विलायत। रातियों रोज़ ईंदियूं आहिनि पर ईमान जूं ॻाल्हियूं ॿुधणु खपनि जेके तव्हां असांखे ख़बर ऐं क़यामत में कमु ईंदियूं। तंहिंजे करे महिरबानी करे चुस्तीअ सां असांजो अक़ीदो पंहिंजे मुर्शिद सां ईअं मज़बूत आहे ऐं उहो असांखे जेको तरीक़ो मिलियो आहे न उहो हुज़ूर जे सहाबा मंझां मिलियो आहे। त हुज़ूर जा जेके जानबाज़ जानसार साथी आहे उन्हनि जी हुज़ूर सां मुहबत जो अंदाज़ कहिड़ो हो।